चेटीचंड के अवसर ते हिन टाउनशिप में चेटीचंड जो सेलिब्रेशन्स बिगिन करण लाए वी सिंधीज़ की टीम सिंधियत की मौज जो आयोजन कंदी है। उन परंपरा के आगे वधाईंदे हिन साल हिन जो आयोजन असां कयो आहे। जीअं तव्हां सभी जानो था, सिंधी साज़, सिंधी संगीत, सिंधी बोली, सिंधी गायण, ये सब शहर में रहण जी संस्कृति आ, उन सभिन खां काफ़ी दूर थी वही है। सिंधी साज़ अब कोन था वजन शहरी एरिया में, अर्बन एरियाज़ में नहीं। सिंधी संगीत, सिंधी गीत, सिंधी बोली सब पुठिते पिया थींदा वजन। पर जेकी ही असांजी संस्कृति है, उन संस्कृति के हिन एरिया में जेको सेमी अर्बन है ऐं कुछ एरियाज़ रूरल भी हैं, उन एरियाज़ में जेके असांजा पुराना साज़ आहिनि, गीत आहिनि, कलाम आहिनि, काफ़ियूं आहिनि, उन्हनि सभिनि खे हिते बन्नी विस्तार में कच्छ जे बॉर्डर ते इंडो पाक बॉर्डर जे नंढनि गांवनि में ही सब वाद्य यंत्र जेके भी आहिनि उन्हनि सभिनि खे वॼायो वेंदो आहे ऐं बिल्कुल पुरानी सिंधी स्टाइल में जीअं ओरिजिनल सिंधी हुई, जीअं असांजी संस्कृति आ, उन सिंधी गीत ऐं संगीत जो वारसो जेको आहे, ही जेके मुंहिंजे पुठियां वेठल कलाकार आहिनि उन्हनि संभालियो आहे ऐं उन्हनि खे अॻियां वधाइनि अने विझाइनि पिया। हिकु नाले सां मां तारूफ़ न ॾींदुसि, पर जेके साज़िंदा जेके गीत ॻाइण वारा आहिनि ऐं जेके वॼाइण वारा आहिनि उन्हनि जो मां नंढो सो तारूफ़ तव्हांखे ॾेई छॾियां, छाकाणि तव्हां शायदि ही जेके इक्विपमेंट्स आहिनि नॉर्मली वॼंदे कोन ॾिठा हूंदा हा। सभिनि खां पहिरियों मुंहिंजे लेफ्ट में ढोलक आहे, उन खां पोइ घड़ो ऐं घमेलो, उन पासे में आहे तंबूरो, जूनी भाषा में जैसे असां चवंदा हुआसीं पेटी, इंग्लिश में और हिंदी में सॉरी हारमोनियम। देयर ही इज। इन जे पासे में जेको सिंधी नालो है इन वाद्य यंत्र जो वो है अलगोजा ऐं पॉपुलरली जेको असांखे नोन है वो है जोड़िया पावा। देयर इज। एक्सट्रीम मुझे राइट में जेको वाद्य यंत्र उनजे हथ में आहे, मुंह सां वजंदो आहे, वेरी रेयर जेको ही वाद्य यंत्र है वो है मोरचंग। वजाइण जी मोरचंग कला अलग है, जिब सां वजंदो है, एक अजीब प्रकार जो इंस्ट्रूमेंट है असांजी सिंधी संस्कृति में। ही सॼो ग्रुप असांजी सिंधी संस्कृति के वधाए विझाए रहियो है। इन ग्रुप जो नालो है कला वारसो ग्रुप ऐं ही बन्नी पच्छम कच्छ में अची रहा आहिनि। त हलो सभिनि खां पहिरियों हिन सिंधी संगीत जी मौज था वठूं कला वारसो ग्रुप जे तरफां। तेरे पवंदी सां ये चवंदी सां, तेरे पवंदी सां ये चवंदी सां, रही वञे रात बंबोर में अल्लाह, रही वञे रात बंबोर में। तेरे पवंदी सां ये चवंदी सां, तेरे पवंदी सां ये चवंदी सां, रही वञे रात बंबोर में अल्लाह, रही वञे रात बंबोर में।
वागू वठंदी असां ईअं चवंदी असां रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी असां ईअं चवंदी असां पेरे पवंदी असां ईअं चवंदी असां रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में पेरे पवन जिस जाबन चोटती चढ़ जिस जाबन चोटती सर क्यों चोटती क्यों चोटती चोटती सजड़ा कंदी साईं चवंदी असां सजड़ा कंदी साईं चवंदी असां रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी साईं चवंदी असां पेरे पवंदी साईं चवंदी असां रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में ससुरी का चवण लॻियो सरती उते पोइ तोखे पुनल मिलंदो त तूं छा कंदीअ जे न मिलियो त पोइ अतियूं शाहू नतीब चेमिया डालूं लाल लतीब चेमिया सरतियूं लतीब चे जेकियूं लतीब चे लतीब चे जल लतीफ जे पुछा कंदी लोचे लहंदी असां ईअं चवंदी असां लोचे लहंदी असां ईअं चवंदी असां रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी असां ईअं चवंदी असां पेरे पवंदी असां ईअं चवंदी असां रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी असां हाणे जेके मुंहिंजा आयल ॿाहिरि सिंधी माण्हुनि जी कुझु वखाणो छो त अहिड़े अवसर मौक़े ते असां घणा ईंदा आहियूं पण अॼु चेटीचंड जे मौक़े ते सिंधी ॿाहिरनि जी कुझु वखाण कंदुसि सिंधी सबाजड़ा ओ आइन मथे जामोड़ सिंधी सबाजड़ा आइन मथे जामोड़ सोनी कलंगी पाहे चिन तब तिन जो नाहे जोड़ सोनी कलगी पाहे चनी तब तिन जो नाहे जोड़ अब्दुल कबीर तोड़ जैसी आया जियरो सहेड़ा मानो ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू
में ॾिस पकवो यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पतरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पतरा लखन में टोपी अजरक पट को कुहाड़ी टोपी अजरक पट को कुहाड़ी भलो मियां ओ ए टोपी अजरक पट को कुहाड़ी टोपी अजरक पट को कुहाड़ी आहे जिनी जी सुञाणप यार प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पतरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पतरा लखन में सुहिणा माण्हू अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां भलो मियां ओ अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां शायद आहे सॼो संसार सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पतरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पतरा लखन में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू
ला रा 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 समझिया रिया मोहब्बत मिठा प्यारिया गॾिजी घुमण वारा तो सामुझिया रिया मुर्गी मिलण वारा तो सामुझिया रिया तो सामुझिया रिया वो मोहब्बत मिठा प्यारिया गॾिजी घुमण वारा तो सामुझिया रिया मुर्गी मिलण वारा तो सामुझिया रिया
सचो संदन पंदवो उए हर हंद बिली होनी डिठो गलाच में मुख जोगी हणी दे तुधारो राम के स्वामी हणी दे तुधारो ओम जो कागल आहे गुरबवाड़ो तुम जो कागल आहे गुरबवाड़ो हे जोगी हणी दे तुधारो राम के स्वामी हणी दे तुधारो ओम जो कागल आहे गुरबवाड़ो तुम जो कागल आहे गुरबवाड़ो सवा तोलो मिला मारन साले हो ओ नथ मुंहिंजी सवा तोलो मिला मारन साले हो मुके जोगी हणी दे बुधारो अल्लाह के स्वामी हणी दे बुधारो ओम जो कागल आहे गुरबवाड़ो ओम जो कागल आहे गुरबवाड़ो सवा तोलो मिला मारन साले हो मुंडी मुंहिंजी सवा तोलो मिला मारन साले हो मुके जोगी हणी दे बुधारो अल्लाह के स्वामी हणी दे बुधारो ओम जो कागल आहे गुरबवाड़ो ओम जो कागल आहे गुरबवाड़ो ओम जो कागल आहे गुरबवाड़ो सिंधी साज़ वाद्य यंत्र जंहिंखे चवंदा आहियूं सिंधी संगीत जो जेको वारसो आहे उहो वारसो ई संभाले रहिया आहिनि वधाइण विझाइण जी कोशिश आहे हिननि जे तरफ़ां लेट्स वंस अगेन गिव इट फॉर कला वारसो ग्रुप अॼु जी अर्बन ज़िंदगी में एतिरो डिफिकल्ट आहे ही जेके वाद्य यंत्र असां ॾिसूं था वॼाइण जी ॻाल्हि त अलॻि आहे ॾिसी करे ई अजीब था लॻनि हिननि खे ई सभु वॼाए रहिया आहिनि संस्कृति खे अॻियां वधाए रहिया आहिनि हिन सॼी संस्कृति खे जेको असांजो पूर्वजन क़ाइमु कई आहे उन जी क़दुरु अॼु असांखे कोन्हे वी विल रिग्रेट इट सम डे लेटर ऑन हिते हूंदे बि असां हिन संस्कृति जी क़दुरु न करे रहिया आहियूं पर हितां खां हज़ारों लखों मील दूर जिते वञण जो रस्तो सिर्फ़ बाय एयर आहे न्यूयॉर्क में वेठल माण्हू हिते असांजे विच अचनि था शाह अब्दुल लतीफ़ बिठाई उन्हनि छा कलाम लिखिया आहिनि उनखे कीअं ॻाइजे थो कीअं उहो सभिनि ताईं पहुचाइजनि उहे लिखियूं कीअं उन्हनि जो मतिलबु छा आहे उहा सॼी संस्कृति आहे हिकिड़ी सॼी जेके सम्झण जी बेहद ज़रूरु आहे पर असां उहो न करे रहिया आहियूं उनजी क़ीमत ख़बर आहे उन्हनि सभिनि खे जेके हुते वेठा आहिनि ॿाहिरि उन्हनि मां हिकु शख़्स पंहिंजी टीम सां गॾु हिते आयल आहे ऐं अॼु असांजे विच में आहे उहो रिसर्च करे रहियो आहे उहो फॉरेनर जेको न्यूयॉर्क मां आयो आहे रिसर्च करे रहियो आहे हिन सभिनि वाद्य यंत्रनि ते हिननि जे ॻाइण जे तरीक़नि ते ॻाइण जी कलामनि ते तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं चेटीचंड जूं किरोड़ किरोड़ वाधायूं ज़ोरदार हिकड़ी लाल साईं जी तारी थी वञे आयो लाल सभई चओ शुरुआत कंदसि
हिकिड़ी सुहिणी प्रार्थना सां इहो जेको भॼन आहे मां 10-12 साल जी हुअसि तॾहिं मां सिखी हुअसि। तमामु सुहिणे राग में सुहिणी राग में आहे, तव्हांजे साम्हूं पेश थी कयां। जेके वॾा वेठा आहिनि उन्हनि खे मतिलबु ख़बर हूंदी, पर जिनखे ख़बर कोन्हे तौकल माना बिना सोचे सम्झे बसि साईं असांजो वेठो आहे, बाबो वेठो आहे, जेको थींदो सुठो थींदो, सभिनी जो सुठो कंदो। तौकल साईं तरंदे तार, तौकल साईं तरंदे तार, रख झूलड़ा ते रख लालड़ा ते, रख झूलड़ा ते रख लालड़ा ते, बेड़ो तुंहिंजो थींदो पार, बेड़ो तुंहिंजो थींदो पार, रख झूलड़ा ते रख लालड़ा ते, रख झूलड़ा ते रख बाबल ते, तौकल साईं तरंदे हल्कियूं तारियूं हलंदियूं अचनि, तॾहिं तव्हां सभिनी जी हाज़िरी लॻंदी साईं जे दर ते। हल्कियूं तारियूं हलंदियूं अचनि, सिंधी माना तारी। समुंड अथाह पुराणी नैया, समुंड अथाह पुराणी नैया, पुराणी नैया, पुराणी नैया, समुंड अथाह पुराणी नैया, ख़ालिक तुंहिंजो आहे खिवैया, ख़ालिक तुंहिंजो आहे खिवैया,
रख मालिक ते रख बाबल ते। थैंक यू। ता सभिनी जो ॿुधल तमामु सुहिणो कलाम तव्हांजे अॻियां पेश थी कयां। तव्हां मूंसां साथ ॾिजो या ॻाइजो, ईंदो हुजेव त ईंदो, घणो करे त सभिनी खे ईंदो, या त तारियुनि सां मुंहिंजो साथ ॾिजो। अॼु असांखे वक़्तु थोरो घटि आहे, मूंखां पोइ हिकिड़ी ॿी तमामु सुठी सिंगर आहे ऐं मूंखे 11:15 बजे ट्रेन बि पकड़नी आहे, सूरत वञिणो आहे, सुभाणे प्रोग्राम सूरत में आहे। त अधु मुने कलाक में जेतिरो तव्हांजे अॻियां सुठा कलाम जेतिरा पेश करे सघियसि कोशिशि कंदसि। ॾाढी ख़ुशी थी भैया तव्हांखे ॾिसी करे। वेलकम आंटी। वी सिंधीज़ जा जेके बानीकार आहिनि, आई वुड रिक्वेस्ट देम थोरो अॻियां अचो। मूंखे ईअं लॻे थो अलाए कंहिंजो प्रोग्राम आहे, फीलिंग लॉस्ट। संदीप जी, महादेव जी, थोड़ा आगे आइए ना सब लोग, अभी आपकी ड्यूटी हो गई, अभी एंजॉय कीजिए। राजानी भैया बैठा है, वेरी नाइस टू सी। अदल करी तमेडी जाए न खाई, अदल करी तमेडी जाए न खाई, जे फजल करी तमे जीवा, अदल करी तमेडी जाए न खाई, जे फज़ुल करी त मैं जीवा। जेकॾहिं साईं असां खां नाराज़ थींदो त असांजी कोई हस्ती न आहे। जेकॾहिं साईं जी असां ते महर थींदी तॾहिं असां जी सघंदासीं। अदल करी तमेडी जाए न खाई, जे फज़ुल करी त मैं जीवा, चारई पलव मेरा चिकन भरिया, मैं केड़ा केड़ा धोआं, साबुण थोड़ा मैल घणेरी, हो मैं त तड़ते बैठी साबुण थोड़ा मैल घणेरी, मैं त तड़ते बैठी रुआं, मैं त तड़ते
बेशक बंदी आया मेरी आया मंदी आया बेशक बंदी आया मेरी आया मंदी आया मेरी आया मंदी आया बेशक बंदी आया मेरी आया मंदी आया बेशक बंदी आया मेरी आया मंदी आया
लगिया लगिया दिल तो सा लगिया हो लगिया लगिया दिल तो सा लगिया हो लगिया लगिया दिल तो सा लगिया सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर आ लगिया लगिया दिल तो सा लगिया हो लगिया लगिया दिल तो सा लगिया सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर केखे जरदी लगल केखे परदी लगल केखे जरदी लगल केखे जरदी लगल केखे परदी लगल मुखे सुहरा सजण बस तुहिंदी लगल मुखे प्यारा सजण बस तुहिंदी लगल हो चरिया चरिया हाय चरिया चरिया दिल तो लाए चरिया हो चरिया चरिया दिल तो लाए चरिया सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर आ लगिया लगिया दिल तो सा लगिया हो लगिया लगिया दिल तो सा लगिया सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर सामू वेठो हुजी तोखे ॾिसंदी रहां सामू वेठो हुजी सामू वेठो हुजी तोखे ॾिसंदी रहां तोखे ॾिसंदी रहां ऐं ठरंदी रहां तोखे ॾिसंदी रहां ऐं ठरंदी रहां ओ वरिया 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 मुंहिंजे घर वरिया ओ वरिया वरिया मुंहिंजे घर वरिया सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर ओ चरिया चरिया दिल तो लाए चरिया ओ लगिया लगिया दिल तो सा लगिया सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर सुना तो के कड़ी खबर मिठा तो के कड़ी खबर सुना तो के कड़ी खबर हो जमालो एंड में थींदो न मां हो जमालो हाणे कंदसि त पोइ प्रोग्राम ख़तम थी हो जेको खटी आयो खैर सां हो जमालो हो जेको खटी आयो खैर सां हो जमालो हो के सिंधी खटी आयो खैर सां हो जमालो हो जेके साऊं लखूं हथ में हो जमालो तॾहिं थींदो जॾहिं सभु ईंदा आहिनि सभिनी खे चओ अची वञे सभिनी खे रिक्वेस्ट आहे ख़ासि करे वीर सिंधीज़ जा जेके मेंबर्स आहिनि एटलीस्ट हिन हो जमालो जे लाइ 5 मिंट रुगो सभु हिते अची वञो ऐं सभु सुहिणियूं तव्हां सभु तव्हांजूं सभिनी जूं सुहिणियूं सुहिणियूं घर वारियूं किथे आहिनि भाई सभिनी खे घर छॾे आया आहियो छा उहे रोटी थो खाइनि
चलो हो जेको खटी आयो खैर सां हो जमालो हो जेको लड़ी आयो लाडा हो जमालो हो जेके साओ लखुण हथ में हो जमालो हो जेके सोनी मुंडी चीच में हो जमालो हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो हो मुंजो जानी ता जहाज दे हो जमालो हो मुंजो जानी ता जहाज दे हो जमालो हो मुंजो खटी आयो खैर सां हो जमालो हो मुंजो खटी आयो खैर सां हो जमालो असांखे सिंध ते ॾाढो नाज़ आ हो जमालो असांखे हिंद ते ॾाढो नाज़ आ हो जमालो जंहिंजियूं अखियूं रब रखियूं अथई हो जमालो जंहिंजियूं अखियूं रब रखियूं अथई हो जमालो जंहिंजो पेर पंज सेर अथई हो जमालो जंहिंजो पेर पंज सेर अथई हो जमालो जंहिंजा वार भुंडीदार अथई हो जमालो जंहिंजा वार भुंडीदार अथई हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो 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 हार माता ठार पंहिंजे बचड़न खे ठार हार माता ठार पंहिंजे बचड़न खे ठार अम्मा अॻे बिठारियो अथई हाणे बिठार हीअ लख लंघे बचा पवंदे पार हार माता ठार पंहिंजे बचड़न खे ठार हार देवी ठार पंहिंजे बचड़न खे ठार छो त जीअं हलाई तीअं बाबा जीअं हलाई तीअं बाबा जिया हलाई दिया बाबा जिया हलाई दिया बाबा मामा दे भैया शाबाश ताइया ना बधाई मोटा सबनी के थोड़ा ढोल बढ़ाइए प्लीज अम्मा शिकारपुर जूं छोकरियूं तोखे माई माई कन अम्मा शिकारपुर जूं छोकरियूं तोखे माई माई कन अम्मा खीर कटोरा हथन में अम्मा ढुकंदियूं तो दरजन हो देवी तो शरण तो शाम हीअ
आज तबे साईं रहजी अटेशल तू ही झूलण झूले तू ही मुंहिंजो झूले 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 झूलण मुंहिंजो झूले 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 झूलण मुंहिंजो झूले ओ मुंहिंजो लाल मेरो झूले मुंहिंजो चोचुर वारो झूले 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 झूलण मुंहिंजो झूले 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 झूलण मुंहिंजो झूले पंजे सवे जो घोड़ो मुंहिंजे लाल जो 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 लाल घोड़े ते चढ़ी घुमे थो लाल घोड़े ते चढ़ी घुमे थो आओ झूलण मुंहिंजे ओरे ओ आओ 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 झूलण मुंहिंजे पारे झूलण मां वेठी आया डुक ढोड़े हलण मां वेठी आया डुक ढोड़े पंजे सवे जो घोड़ो मुंहिंजे लाल जो पंजे सवे जो घोड़ो मुंहिंजे लाल जो लाल घोड़े ते चढ़ी घुमे थो लाल घोड़े ते चढ़ी घुमे थो आओ झूलण मुंहिंजे ओरे आओ 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 लालण मुंहिंजे पारे लालण मां वेठी आया डुक ढोड़े झूलण मां वेठी आया डुक ढोड़े पंजे सवे जी जुत्ती मुंहिंजे लाल जी पंजे सवे जी जुत्ती मुंहिंजे लाल जी लाल पेरन में पाए घुमे थो लाल पेरन में पाए घुमे थो आओ झूलण मुंहिंजे ओरे ओ आओ 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 लालण मुंहिंजे पारे लालण मां वेठी आया डुक ढोड़े झूलण मां वेठी आया डुक ढोड़े हिटकिया मथा मुखे आई हिटकी हिटकिया मथा मुखे आई हिटकी
खे ख़ुशकिस्मत थी सम्झां त अहिड़े ख़ानदान में साईं मूंखे जन्म ॾिनो ऐं दादा जेके कलाम जेके गीत असांखे वरसे में ॾेई विया आहिनि मां कोशिशि कंदी आहियां त जिते जिते मूंखे ईअं प्यार सां घुराईंदा आहिनि उते सिंधियत जी जोत जगायां। इहे राग सभु जेके आहिनि तव्हां सभिनी जे साम्हूं पेश कयां ऐं असां सभु मौज वठूं। वी सिंधी जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार तारी तव्हां सभिनी जे पारां। शाबाश अथनि, अञा बि शाबाश हुजनि। झूलण साईं हिननि खे अञा वधीक शक्ति ऐं सघ ॾींदो। एतिरो सुहिणो कार्यक्रम हिते ऑर्गेनाइज़ कयो अथऊं ऐं मूंखे लॻे थो मां ही मुंहिंजो टियों दफ़ो आहे वी सिंधीज़ ग्रुप सां ऐं ही प्रोग्राम लास्ट प्रोग्राम खां बि वधीक वॾो ऐं सुठे पैमाने ते आहे। त शल झूलण साईं तव्हां सभिनी खे सभु ख़ुशियूं ॾे, तव्हांजा भंडारा भरपूर रहनि, तव्हांजे घर में ख़ुशहाली अचे। असां सभु हिते जेके बि आया आहिनि ही नओं साल तव्हां सभिनी जे लाइ बेशुमार अथाह ख़ुशियूं ऐं सुख शांती खणी अचे। हाणे लास्ट बस मां 2 मिंट रुगो हिकिड़ो सुहिणो कलाम तव्हांजे अॻियां पेश कंदसि। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, इहो मुंहिंजो सभिनी मां पसंदीदा कलाम आहे ऐं मां ख़ुशकिस्मत आहियां। मूंखे साईं साधराम साहिब जन मूंखे पाकिस्तान रेड़की साहिब ते घुराए करे संत कंवर राम जी समाधि ते ॻाए करे मूंखे आशीर्वाद मिलियो। त तव्हां सभिनी जे साम्हूं पेश थी कयां। वरी एंड में 2 मिंट रुगो झूलण साईं जी धुनी कंदासीं, तंहिंखां पोइ मां तव्हां खां रुख़सत थींदसि। This is a beautiful prayer. मां जॾहिं भी कलाम गाईंदी आहियां सिधी मुंहिंजी लौ लॻी वेंदी आहे ऐं मां त प्रार्थना कंदी आहियां पंहिंजे लाइ, पर तव्हां सभिनी जे लाइ प्रार्थना कंदसि। तव्हां सभु जेतिरो थी सघे ध्यान सां जेका जेका मन में आस हुजे उहा ज़रूरु साईं जे दर पहुचंदी। अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, हो नाले साईं जे बेड़ो तार मुंहिंजो।
ॾाढिया है डिंगी दुनिया दुरंगी बिना धड़िया पहजे बिना साइया पहजे बिना धड़िया पहजे बिना साइया पहजे ना है को माट पहचो ना है को माट पहचो नाले धड़िया जे बेड़ो तार मुंहिंजो ओ सदके साईं जे बेड़ो तार मुंहिंजो बेड़ो तार मुंहिंजो बेड़ो तार मुंहिंजो बेड़ो तार सब जो बेड़ो तार सब जो नाले धड़िया जे बेड़ो तार मुंहिंजो आया निधर निमाणी निधर आया मां निमाणी मुखे आधार तुंहिंजो आहे आधार तुंहिंजो नाले धड़िया जे बेड़ो तार मुंहिंजो सदके साईं जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले साईं जे बेड़ो तार आदिपुर वारन जो आयो लाल सभई जो झूले लाल बेड़ाई पार सदाई बाग बहार विष्णु दीदी के ख़ासि मुंहिंजो प्रणाम थैंक यू तव्हां खां हाणे मां मोकल वठंदसि मूंखां पोइ तमामु बहितरीन हिकिड़ी कलाकार आहे जेकॾहिं मौक़ो मिलियो वरी तव्हांजे साम्हूं पेश थींदसि थैंक यू Let's give it up for Kajal Didi. थैंक यू सो मच थैंक यू Wonderful performance, mind blowing. अॻियां था वधूं ॾिसूं था त सिंधी असांजे ऐं ॿियनि संस्थाउनि सभिनि जे प्रोग्राम में वॾी संख्या में असांजा सभु सिंधी भाउर भेनरूं ऐं समाज वारा सभु अची जमा थियूं था मौज मनायूं था पर असां ॾिसी रहिया आहियूं त जीअं ई को असांजे तरफ़ां जलसो हूंदो आहे त उन जलसे में कुझु हाज़िरी घटि थी वेंदी आहे अॼु इहो ॾिसी रहिया आहियूं त सभिनि जे अंदरि जज़्बो त आहे सिंधियुनि लाइ सिंधियत लाइ ज़बरदस्त जज़्बो आहे ऐं ही जज़्बो जुनून में परिवर्तन करणु असांजो कमु आहे यादि ॾियारींदुसि तव्हांखे 29 तारीख़ सिंधी न्यू ईयर डे यानी कि चेटी चंड जो ॾींहुं आहे सुबुह जो 9:30 बजे गांधीधाम मां झूलेलाल मंदिर मां असांजी रथ यात्रा प्रोसेशन परेड जेको बि असां चऊं निकिरंदी आहे तव्हां सभिनि खे वी सिंधी तरफ़ां अपील आहे त जेको जज़्बो आहे तव्हां सभिनि जे अंदरि सिंधियत लाइ सॼी क़ौम लाइ उन जज़्बे खे जुनून में कन्वर्ट करे उन रथ यात्रा में वॾे नंबर्स में ज्वाइन कंदासीं जुनून जे बिना जज़्बो कंहिं बि कम जो कोन्हे मन में भावना हुजण खां पोइ बि अगरि असां जुनून में परवरित करे ऐं समाज लाइ
या असांजी क़ौम लाइ किथे वञी करे गॾु बीह नथा सघूं त उहो जज़्बो कंहिं कम जो न आहे। त हितां खां अपील आहे असां बि सिंधी तरफ़ां सभिनि खे कि रथ यात्रा में 29 तारीख़ सुबुह जो 9:30 बजे रथ यात्रा चालू थींदी, परेड प्रोसेशन चालू थींदी गांधीधाम झूलेलाल मंदिर खां। त असां सभु ॼणा जेतिरी ज़बरदस्त संख्या में हिते आहियूं उहे सभु ॼणा हुते बि ज़रूर रथ यात्रा में साथ हूंदासीं। अगरि हा आहे त मूंसां गॾु चइजो आयो लाल। वॉइस घटि आहे, बिगर वन, आयो लाल। मुंहिंजी अकेले जी आवाज़ हिते 3000 माण्हुनि जी आवाज़ खां वधीक आहे। मूंखे हरायो छो, आयो लाल। एंड द लास्ट टाइम, आयो लाल। देयर यू आर। जरूर जरूर इन कार्यक्रम में सभिनि जी शिरकत थींदी। मूंखे लगे तो केर छांव में भी कुंड में भी करे प्रोसेशन न ॾिसंदो, पर असांजी झांकी ऐं फ्लोट सां गॾु जॉइन भी कंदो। हेॾी वॾी संख्या असां हिते ॾिसी अतिशय ख़ुशि आहियूं। चार सीटूं अॼु जे ॾींहुं सिंधियत जे ॾींहुं मां किथे पढ़ियूं आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहींदुसि। सिंधियत बेसिकली आहे छा? जॾहिं असां लिखंदा आहियूं सिंधियत जी मौज 2017 त यंगर वंस दे आस्क अस, ई सिंधियत छा आहे? व्हाट इज सिंधियत? त असांखे बि उन जी डेफिनेशन पुछण लाइ कुछ सीनियर्स वटि वञी करे पुछणो पियो कि सिंधियत, कीप ऑन सेइंग सिंधियत सिंधियत सिंधियत, व्हाट इज दिस सिंधियत? सिंधी आहियूं त डेफिनेशन असांखे इहा मिली, सिंधी ॿोली, सिंधी लिपि, सिंधी संगीत, सिंधी गीत, सिंधी रीतू, सिंधी रवाज़, सिंधी संस्कृति, सिंधियुनि सां जुड़ियल हर का जेकी ॻाल्हि आहे उहो इन टोटलिटी में इज नोन एज सिंधियत। त इन सिंधियत जी जेकी मौज आहे उहो अॼु हिते मचाए रहिया आहियूं। 4 लाइनूं हिन मौक़े ते मां तव्हां सभिनि खे ॿुधाइणु चाहींदुसि। ध्यान ॾेई ॿुधजो, मुंहिंजी सिंधी अगरि थोड़ी गड़बड़ करे त क्षमा कंदा। जंहिं जातीअ जे कम लाइ उघाड़े पेरे भॼंदासीं, जंहिं जातीअ जे कम लाइ उघाड़े पेरे भॼंदासीं, जॾहिं सिंधीअ जी सिंधियत में कम छॾे ईंदासीं, जॾहिं सिंधियत जी सिंधी में कम छॾे ईंदासीं, जॾहिं हर सिंधीअ जे सॾ ते सॾ ॾींदासीं, तॾहिं ई सिंधी सभु पाण गॾिजी हिकु थींदासीं। प्रोग्राम खे अॻिते था वधायूं। टियों कलाकार जेको आहे असांजो अचे, उन खां पहिरियों उन जी टीम हिते रेडी थी वई आहे ऐं उनजो हिकिड़ो लवली मेल सिंगर बिल्कुलु तैयार आहे, मथे अचण लाइ। त may I request Mr. Makhija to please. No, I am being corrected now. जीअं त असां ॾिसी रहिया आहियूं 3 अलॻि-अलॻि पोर्शन्स आहिनि असांजे प्रोग्राम जा। पहिरियों कला वारसो ग्रुप तव्हां ॾिठो, उन खां पोइ काजल दीदी हुआ ऐं हाणे रॉक स्टार जेको यंग क्राउड खे पसंदि ईंदो आहे उन तरीक़े जो गीत ऐं संगीत। अहिड़ी कलाकार ईंदी जेकी ज़बरदस्त परफॉर्मर आहे, कलाकनि जा कलाक शी कैन परफॉर्म। इंडियन आइडल में 3 नंबर अची चुकी आहे। बॉलीवुड में वैरायटी ऑफ जेके गाना आहिनि, लव शो दे चिकन खुराना, उंगली एंड व्हाट ऑल, इट्स अ ह्यूज लिस्ट। द मोमेंट शी गेव मी हर बायोडेटा आई वाज कंफ्यूज, मां चयो हेॾो सभु मां कीअं चवंदुमि। शी इज़ अ बॉलीवुड स्टार, टेलीविजन ते त ॾिसण ईंदी ई आहे, उनजा एल्बम्स बि हींअर निकिरण वारा आहिनि। रॉक स्टार, रॉक परफॉर्मर, सलमान खान सां गॾु बि हिननि ॻायो आहे IPL में, ऐं वेरियस जेके ब्रांड्स आहिनि उन्हनि सभिनि में हिननि पंहिंजी आवाज़ बि ॾिनी आहे। अहिड़ी यंग टैलेंटेड माइंड ब्लोइंग परफॉर्मर रॉक स्टार